दोस्तों ताज़ो ही तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़ी न्यूज़ वायरल थी वई आहे जेकी पाण खे यूट्यूब ते फेसबुक ते या ॿिया जेके पंहिंजा सोशल प्लेटफॉर्म्स आहिनि उन ते पाण खे नज़र आई त हिकिड़ी वैसल आहे जेकी नॉर्थ एटलांटिक ओशन में वञे थी जंहिंमें 5 जेको आहे माण्हू पंहिंजो टाइटैनिक विज़िट करण था वञनि। टाइटैनिक ॿेड़ो विज़िट करण था वञनि ऐं उन में जॾहिं तव्हां ॾिसंदव त हिकु बंदो जेको आहे उहो $2.5 लाख ख़र्चु करे थो। अहिड़ो टाइटैनिक में छा आहे जंहिंजे करे $2.5 लाख जेको आहे को बि माण्हू ख़र्चु करे टाइटैनिक खे विज़िट करणु वञे थो। तव्हां कॾहिं हिन ते सोचियो आहे? दोस्तों इहा शुरू थिए थी कहाणी 1912 खां। 1912 खे जेकॾहिं अॼु सां कंपेयर कंदासीं त इहो तक़रीबन 100 साल अॻु यानी 1 सेंचुरी अॻु में थी वेंदी। 1 सेंचुरी अॻु में हिकु अनोखी ऐं साइंटिफिक ऐं डेवलप्ड हिकिड़ी ॿेड़ी ठहे थी या ॿेड़ो ठहे थो जेको 885 कमरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंजी जेकॾहिं असां लेंथ चेक कयूं त 279 मीटर लेंथ आहे ऐं जेकॾहिं विड्थ चेक कयूं त 28 मीटर हुनजी असांजी विड्थ आहे। यानी हिकिड़ो तमामु वॾो ॿेड़ो जेको असांजे UK जी कंपनी आहे हारलैंड एंड वॉल्फ उहा ॿेड़ो ठाहे थी। हाणे उन ॿेड़े जो इहो मक़सदु आहे त साउथहैम्पटन सिटी आहे UK में, उन खां उहो पंहिंजी जर्नी स्टार्ट कंदो ऐं न्यूयॉर्क USA जेको पंहिंजे नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंट में आहे उते उहो पंहिंजी डेज़िग्नेशन ते उहा उनजी डेज़िग्नेशन आहे। हाणे इन ॿेड़े खे सफ़र करिणो आहे ऐं पूरी दुनिया एक्साइटेड आहे। इन ॿेड़े जी जेकी जर्नी आहे उहा 12 अप्रैल ते शुरू थियणी आहे। 12 अप्रैल ते हर कोई एक्साइटेड आहे। अच्छा, उन ॿेड़े में जेकॾहिं ॾिठो वञे त 3 क्लासिस में उहो ॿेड़ो विरहायल आहे। हिकिड़ा फर्स्ट क्लास, ॿिया सेकेंड ऐं टियां थर्ड क्लास। हाणे फर्स्ट क्लास जेको असांजो ॿेड़ो आहे उन में तमामु अमीर माण्हू या वॾनि उहिदनि वारा माण्हू ऐं सेकेंड क्लास वरी जेके पंहिंजा मिडिल क्लास माण्हू या थोरा घटि अमीर माण्हू ऐं ॿियो जेको पाण वटि बेसिक क्लास आहे जंहिंमें मज़दूर या कुझु घटि पैसे वारा माण्हू सफ़र कनि था। हाणे इहो सफ़र जेको आहे 6 ॾींहंनि जो टोटल तय थियल आहे। 6 ॾींहंनि में इन्हनि खे तक़रीबन 6400 किलोमीटर एटलांटिक ओशन में सफ़र तय करिणो आहे ऐं नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट में पहुचणो आहे। हाणे थिए ईअं थो त अनफॉर्चुनेटली 4 ॾींहं मुकमल बाद इहो ॿेड़ो हिकिड़े आइसबर्ग सां टकराए थो। कहिड़ी जॻह ते? कैनेडा जे वेझो, ठीकु आहे, जंहिंखे बाद में न्यू फाउंडलैंड जो नालो थो ॾिनो वञे। उते जॾहिं उहो आइसबर्ग सां टकराए थो 14 अप्रैल ते त थिए ईअं थो जो उन में ॿेड़े में लीकेज अची वञे थो ऐं पाणी ॿेड़े जे अंदरि दाख़िल थींदो रहे थो ऐं 15 अप्रैल ताईं उहो ॿेड़ो सॼो जो सॼो ॿुॾी थो वञे। हिन ॿेड़े में सफ़र करण वारनि जो तादादु तक़रीबन 2224 माण्हुनि जो आहे, जेके जन मां तक़रीबन बदकिस्मत जेके 1496 माण्हू आहिनि मरी था वञनि। थिए ईअं थो बक़ाया कुझु जेको आहे उतां जी नेवी बचाए थी वठे। इहा ॻाल्हि 1912 में दफ़न थी वञे थी ऐं पोइ कंहिंखे का ख़बर नथी पए। जीअं अॼु दौर में पाण वटि सोशल मीडिया आहे या टेलीफोन आहे या वग़ैरह वग़ैरह ॿियूं जेके पाण वटि सोशल मीडियाज़ जा प्लेटफॉर्म्स आहिनि उहे मिंट में हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं ख़बर खे पहुचाइनि था। 1912 में अहिड़ो सीन न हुयो। 1912 में थियो ईअं जो उहा ॻाल्हि उते दफ़न थी वई। पर 1985 में थिए ईअं थो त अमेरिकन ऐं फ्रेंच जॉइंट हिकिड़ी कंपनी आहे जेकी एक्सपीडिशन कंदी आहे, समुंड में अंदरि दाख़िल थी करे समुंड खे एक्सप्लोर कंदी आहे। उहा एक्सप्लोर थी करे टाइटैनिक जे मलबे खे, यानी जेको 1912 में असांजो ॿेड़ो ॿुॾो हुयो, उहो ॿेड़े जो मलबो कहिड़ी जॻह ते आहे उहा ॻोल्हे थी त तक़रीबन कैनेडा जे न्यू फाउंडलैंड सिटी खां तक़रीबन 500 या 600 किलोमीटर परे साउथ ईस्ट में उहो ॿेड़ो जेको आहे समुंड जे अंदरि पियो आहे। इहा जेकी आहे ख़बर पूरी दुनिया में छाइजी वञे थी त टाइटैनिक जेको 1912 में ॿुॾी वियो हुयो उनजो मलबो लभिजी वियो आहे, उहो कहिड़ी जॻह ते आहे। हाणे छाकाणि त उहो तारीख़ी ॿेड़ो हुयो, इन जे करे इहो माण्हुनि जे अंदरि हिकिड़ी नई हिकिड़ी शइ पैदा करे थो छॾे जंहिं ते माण्हू सोचनि था। थिए ईअं थो त 1997 में जेम्स कैमरून जेको आहे इन बारे में सोचे थो त अगरि इन ते हिकिड़ी कहाणी लिखिजे त पूरी दुनिया में मशहूरु थी वेंदी ऐं उहा हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी लव स्टोरी उन ते ठाहे थो। हाणे उन लव स्टोरी जे करे माण्हुनि जे ज़हन में टाइटैनिक जेको आहे उहो ॿेड़ो न बल्कि हिकु हिस्टोरिकल हिकु प्यार भरी कहाणी ठही थो वञे ऐं माण्हुनि जे ज़हन में हिकिड़ी साइकोलॉजी अची वञे थी त आख़िर इहो ॿेड़ो ॾिसिजे, इन ॿेड़े में छा हुयो अहिड़ो, जंहिंखां पोइ
मुख़्तलिफ़ मुल्क जेके आहिनि उहे उन्हनि जूं कंपनीज़ जेके आहिनि उहे एक्सपीडिशन करनि थियूं ऐं उन्हनि खे विज़िट करनि थियूं। ईअं ई 2010 में पंहिंजो ओशन गेट कंपनी जेको आहे ठहे थी। ओशन गेट कंपनी जो बि इहो ई मक़सदु आहे त टाइटानिक ॿेड़े ते वञिबो ऐं उनखे एक्सप्लोर कबो। पर हिन जो मक़सदु उनखे एक्सप्लोर करण जो मतिलबु इहो न आहे त हे उन में ॾिसंदो साइंटिफिक कीअं ड्रिथो छा थियो वग़ैरह वग़ैरह। हिन जो मक़सदु इहो आहे त जेके असांजा गेस्ट हूंदा, जेके असांजा विज़िटर्स हूंदा, उन्हनि खे जेको आहे उहो नज़ारो ॾेखारिबो, उनखे उहो मलबो ॾेखारिबो। हाणे इहा बहादुरी बि चइबी जो ॿेड़े खे अगरि असां उनजी लेंथ ॾिसूं त तक़रीबन 4 किलोमीटर हेठि आहे, 4 किलोमीटर। हाणे 4 किलोमीटर जेको आहे हिकिड़ो ॿेड़ो, हाणे हिनखे ॿेड़ो पाण त नथा चई सघूं, सबमर्सिबल पाण हिनखे चवंदासीं, छाकाणि त ॿेड़े जो वरी कमु हूंदो आहे तरणु, जंहिंखे पाण अंग्रेज़ी में शिप चवंदा आहियूं, ठीकु आहे न। सबमर्सिबल, सबमेरीन बि न। सबमेरीन खे जेकॾहिं असां ॾिसंदासीं त सबमेरीन वरी उहा हूंदी आहे जेकी पंहिंजो पाण दाख़िल थी वञे ऐं उनजो पंहिंजो कंट्रोल पाण वटि हुजे ऐं पंहिंजो पाण वरी उहा मथे अची वञे। सबमर्सिबल में इहो हूंदो आहे त उनजी हिकिड़ी मदरशिप हूंदी आहे जेकी सरफेस ते हूंदी आहे, जेकी उनखे कंट्रोल कंदी आहे, जंहिंखे ख़बर पवंदी आहे त हाणे जेको आहे सबमर्सिबल किथे आहे, कहिड़े डायरेक्शन में मूव करे थी वग़ैरह वग़ैरह। सो इहा सबमर्सिबल जेको आहे उहा हेठि वञे थी। हाणे $2.5 लाख माण्हू जेको आहे भरे करे उन टाइटानिक ते वञनि था। हाणे साइंटिफिकली थिए छा थो इन ॿेड़े सां या इन सबमर्सिबल सां, जंहिंखे टाइटन जो नालो ॾिनो थो वञे, छा थिए थो अहिड़ो जो उहो जेको आहे तबाह थिए थो। हाणे ताईं का इन जी ऑथेंटिक इंफॉर्मेशन न पई आहे, पर तंहिं हूंदे जेके उन्हनि जा पंहिंजूं एप्रोचिस आहिनि या जेके उन्हनि जूं एस्टिमेशन्स आहिनि एक्सपर्ट्स जूं, उहे जेके इहे आहिनि त समुंड जे अंदरि वञण सां जेको एक्सटर्नल प्रेशर आहे उन ते वैसल ते या टाइटन ते, उहो वधी थो वञे। हाणे इन खे सम्झण जे लाइ पाण खे थोरो प्रेशर खे सम्झणो पवंदो। प्रेशर जो इहो आहे त जिथे हाणे पाण धरती ते बीठा आहियूं, इते अगरि पाण प्रेशर मालूम कयूं त इहो 1 एटमॉस्फेरिक प्रेशर आहे। हाणे जेकॾहिं असां समुंड जे अंदरि दाख़िल थींदासीं त तव्हां सोचो हिते सिर्फ़ु हवा आहे, हवा जा मालिक्यूल्स ई आहिनि जेके असां ते प्रेशर लॻाइनि थियूं। प्रेशर यानी फोर्स पर यूनिट एरिया। जेकॾहिं मां पंहिंजे शोल्डर्स खे ॾिसां त इहो मुंहिंजो एरिया आहे, इन ते हिकिड़ो हवा जो प्रेशर आहे। हाणे प्रेशर छो आहे? छो त उन हवा खे वज़न आहे ऐं वज़न यानी हिकिड़ो फोर्स जेको डाउनवर्ड आहे ऐं ग्रेविटी जे करे। सो ईअं ई थिए थो जॾहिं माण्हू पाणी जे अंदरि दाख़िल थिए थो त पाणी जेको आहे उहो हवा खां ॻरो आहे, वज़नदार आहे। त थिए ईअं थो त जीअं जीअं माण्हू हेठि दाख़िल थिए थो ईअं ईअं प्रेशर वधे थो। त हर 33 फुटनि ते जेको प्रेशर आहे 1 ATM वधे थो। यानी पाण जंहिं धरती ते खड़ा आहियूं उते 1 ATM प्रेशर आहे ऐं जेकॾहिं पाणी में पाण 33 फीट हेठि वेंदासीं त 2 ATM थी वेंदो प्रेशर। हाणे इंसान जी जेकी बॉडी आहे उहा वधीक में वधीक अगरि को प्रेशर बर्दाश्त करे सघे थी त उहो 2 पॉइंट समथिंग बर्दाश्त करे सघे थी, उनखां वधीक उहो को बि प्रेशर बर्दाश्त नथी करे सघे। पर हाणे जेको टाइटेनिक ॿेड़ो आहे उहो छो त 4 किलोमीटर हेठि आहे। हाणे 4 किलोमीटर यानी 4000 मीटर। हाणे 4000 मीटर खे जेकॾहिं असां ॾिसूं त 4000 मीटर तव्हांखे हेठि वञिणो पवंदो त पोइ तव्हांजो प्रेशर केतिरो हूंदो। जेकॾहिं तव्हां इन्हनि प्रेशर खे काउंट कंदव त इहो एतिरो प्रेशर थी वेंदो जीअं 35 हाथियूं तव्हांजे मथे ते हुजनि। एतिरो वज़न, एतिरो प्रेशर जेको आहे उहो वधी वेंदो। अगरि तव्हां ॾिसो त उहो केॾा न ख़ौफ़नाक हूंदो समुंड हेठां, त उन समुंड खे पाण 3 हिसनि में विराए सघूं था। पहिरियां जॾहिं सरफेस खां असां हेठि लहूं था 200 मीटर ताईं पाण इनखे सनलाइट चवंदा आहियूं। सनलाइट छो चवंदा आहियूं? हाणे इनखे साइंटिफिक लैंग्वेज में एफिटिक चइबो आहे, ठीकु आहे। हाणे उहो इन जे करे त इन 200 मीटर ताईं जेकी सनलाइट आहे उहा पाणी जे अंदरि दाख़िल थींदी आहे, पर 200 मीटर खां हेठि उन जो तादादु आहिस्ता 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 घटिबो आहे। इन जे करे जेकी तक़रीबन जीवत आहे सामुंडी, उहा इन 200 मीटर्स जे अंडर में रहंदी आहे। जेके मच्छियूं आहिनि पंहिंजूं वग़ैरह वग़ैरह जेके बि जीवत आहे सामुंडी, उहा इन्हनि 200 मीटर्स में रहंदी आहे। हाणे 200 मीटर्स खां थोरो हेठि जॾहिं असां वेंदासीं 1000 मीटर ताईं, त पोइ असां वटि डार्क जेको आहे लाइट थींदी वेंदी आहे, डार्क लाइट थींदी वेंदी आहे। ऐं 1000 मीटर ताईं जॾहिं असां पुॼंदासीं त उन खां बाद में असां वटि लाइट हूंदी ई न आहे, यानी बिल्कुलु डार्क। हाणे जेकॾहिं पहिरियां पाण 200 मीटर चऊं त हिते लाइट हूंदी आहे, 200 खां 1000 मीटर चऊं त डिम लाइट तव्हां कंसिडर करे सघो था, पर 1000 मीटर खां जेकॾहिं हेठि वेंदासीं असां त इहा बिल्कुलु डार्क हूंदी आहे। त तव्हां सोचे सघो था हे सिर्फ़ु मां 1000 मीटर जी ॻाल्हि करियां थो, ऐं जेको टाइटेनिक आहे उहो 4000 मीटर हेठि आहे। यानी
जेकॾहिं इहो ॿेड़ो 4000 मीटर हेठि वञे त केॾी न हुते अंधारो हूंदो, केॾो न हिकिड़ो ख़ौफ़नाक मंज़र हूंदो। बहरहाल पोइ जेको वैसल वञे थी त उन में हिकिड़े स्पेशल क़िस्म जूं लाइट्स लॻल आहिनि जेकी उन्हनि खे ॾेखारनि थियूं, जंहिंसां जेको आहे असांजा जेके विज़िटर्स आहिनि उहे पंहिंजो विज़िट कनि था टाइटन खे। हाणे इन सॼे पस मंज़र खे असां ॾिसूं त इहो लाइट जे फॉर्म में तव्हांखे ॿुधायो, अॻ में प्रेशर जे फॉर्म में ॿुधायो। हाणे थियो ईअं आहे, जेकी हाणे ताईं पाण ख़बर पई आहे एस्टिमेशन, त जेकी इहा वैसल आहे टाइटन, इहा ओशन गेट कंपनी ठाही आहे। ओशन गेट कंपनी इन खे ठाहिण जे लाइ जेको मटीरियल इस्तेमालु कयो आहे उहो हिकिड़ो कार्बन फाइबर आहे ऐं ॿियो टाइटेनियम आहे। हाणे टाइटेनियम हिकिड़ो अहिड़ो मटीरियल आहे जेको प्रेशर बर्दाश्त करे सघे थो, छाकाणि त उन में इलास्टिकसिटी आहे, उहा स्ट्रेन बर्दाश्त करे सघे थो। पर जेकॾहिं पाण ऑन द अदर हैंड कार्बन फाइबर खे ॾिसूं त उन में इहा शइ न आहे, छाकाणि त उहो एतिरो इलास्टिक न आहे। सो इन जे करे उन में प्रेशर खे बर्दाश्त करण जी सघ घटि आहे। हाणे नतीजे में थिए छा थो, जॾहिं उहो वैसल या हेठि वञे थो, हाणे हेठि जॾहिं वेंदो वञे त ज़ाहिर ॻाल्हि आहे, जीअं मां तव्हांखे ॿुधायुमि त 33 फीट ते जीअं हेठि वेंदो त 1 ATM प्रेशर वधी वियो, वरी 66 फीट ते वेंदो त 2 ATM थी वेंदो। जीअं जीअं हेठि दाख़िल थींदो वेंदो ईअं ईअं प्रेशर उन जे मथां वधंदो वेंदो, उन जे मथां प्रेशर वधंदो वेंदो। हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे, हिकिड़ो अहिड़ो मटीरियल खपे जेको इन प्रेशर खे बर्दाश्त करे। जीअं मां तव्हांखे प्रेशर ॿुधायो त तक़रीबन 35 एलिफेंट्स जो इहो प्रेशर थी वेंदो अगरि पाण 4 किलोमीटर हेठि वञूं। हाणे नतीजे में थिए छा थो त उहे चवनि था त जेको कार्बन फाइबर आहे उन में इहा शइ बर्दाश्त करण जी सघ न हुई, जंहिंजे करे थियो छा त जेको वैसल जे अंदरियों प्रेशर आहे उहो तमामु घटि थी वियो ऐं वैसल जो जेको एक्सटर्नल प्रेशर आहे यानी पाणी जो, उहो प्रेशर तमामु वधी वियो। हाणे नतीजे में इहा त नेचर जी ख़ासियत आहे, उहा उनखे बैलेंस करिणो आहे, शयुनि खे इक्वलिब्रियम में रहणो आहे हर शइ खे। तव्हां जेको आहे ॾिसंदव, जेकॾहिं असां को लकिड़ो सिधो बीहारींदासीं त उहो बीहजी वेंदो, पर अगरि असां उनखे को पासीरो बीहारे छॾींदासीं त उहो किरी पवंदो, छाकाणि त उहो बैलेंस न आहे। त बैलेंस जेको आहे नेचर खे बरक़रार कंहिं न कंहिं सूरत में रखिणो आहे। त प्रेशर जो बि बैलेंस आहे, उहो इंटरनल ऐं आउटरनल बराबरि हुजणु घुरिजे। जीअं मिसाल तौरु हाणे पाण धरती ते बीठा आहियूं त 1 ATM प्रेशर आहे, पंहिंजी बॉडी जे अंदरि बि 1 ATM प्रेशर आहे, इन जे करे पाण खे महसूसु नथो थिए त पंहिंजे मथां केतिरो प्रेशर आहे। इहो हिकिड़ो बैलेंस आहे। पर हाणे पंहिंजी बॉडी ज़रूरी न आहे न त 4 किलोमीटर हेठि बि उनखे पाण एडॉप्ट करे सघूं उन प्रेशर खे, ऐं इंटरनल ऐं एक्सटर्नल प्रेशर जेको आहे बराबरि थी सघे। जंहिंजे करे नतीजे में थिए ईअं थो त मुख़्तलिफ़ जेको आहे पाण खे मशीनूं ठाहिणियूं पवनि थियूं जेके प्रेशर खे कंट्रोल करनि। हाणे उन्हनि में थियो ईअं आहे एस्टिमेशन जे मुताबिक़ त जेको कार्बन फाइबर आहे उहो प्रेशर बर्दाश्त न करे सघियो आहे ऐं नतीजे में हिकु एॾी स्पीड सां यानी 20 मिली सेकेंड्स में उहो इम्प्लोड थियो आहे, एक्सप्लोड न थियो आहे, इम्प्लोड थियो आहे। इम्प्लोड जो मतिलबु आहे त उहो पाण में अची करे इन जेके ॿई वाल्स आहिनि वैसल्स जूं उहे ईअं टकरायूं आहिनि, ॿई वाल्स अची करे ईअं टकरायूं आहिनि ऐं उहे सभु जेके माण्हू आहिनि उहे 20 मिली सेकेंड्स जे अंदरि मरी विया आहिनि। हाणे 20 मिली सेकेंड्स तव्हां सम्झो था केतिरो हूंदो, उहो एतिरो हूंदो जेको मां ॻाल्हायां थो तव्हांजे कननि ताईं पहुचे थो। जेकॾहिं मिसाल तौरु त उहो तव्हां सोचण बि शुरू न कयो आहे अञा, या रिएक्ट या जवाबु ॾियणु, मिसाल तौरु जीअं मां तव्हांखे पुछां छा हाल आहे, हाणे तव्हां जवाबु था ॾियो त मां ख़ुशि आहियां, त इन में बि 150 मिली सेकेंड लॻी वेंदा, 200 मिली सेकेंड लॻी वेंदा। इहो जेको इम्प्लोड थियो आहे इहो 20 मिली सेकेंड में थियो आहे। त इन एतिरी ड्यूरेशन में एतिरो जेको आहे 5 ई जेके जानियूं आहिनि उहे असांजूं हलियूं थियूं वञनि। सो हे जेको आहे उनजे पोयां पंहिंजो साइंटिफिक रीज़न आहे। हे जेकॾहिं तव्हांखे दोस्तनि खे मुंहिंजो वीडियो पसंदि आयो आहे त पोइ हिकिड़ो सब्सक्राइब ऐं बेल आइकन दॿाए छॾियो ताकी असां तव्हांजे लाइ ॿिया ज़बरदस्त क़िस्म जा वीडियोज़ ठाहे सघूं ऐं पंहिंजी राय बि जेको आहे असांखे कमेंट में ॾियो त हिननि टॉपिक्स ते असां वीडियोज़ ठाहियूं। थैंक यू वेरी मच।